टाइम पीरियड त हाणे गवर्नमेंट जो आहे फ़िलहाल मूंखे आहे ॾियणी लिस्ट कल्ह ऑडर थियो आहे अॼु आया आहियूं जेतिरो जल्दी थियो उन्हनि खे ॾींदासीं पोइ हाणे जॾहिं उतां थियो ये मेन इशू आहे मुलाज़िमनि जी पघार नथी आहे DG पावर सेक्रेटरी वटि हूंदा उहो थी वेंदो उहो इंतज़ाम करे छॾियो इनशाला सरावत तव्हां वटि वियन छा आहे बोर्ड खे अॻिते हलाइण लाइ ऐं छा तव्हां सोचियो वग़ैरह खणी निकिता हूंदव पहिरीं बुनियादुनि ते कहिड़ी बेराई थी आहे हाणे तव्हां साफ़ ई भाउ रहियो तव्हां जेका सलाह ॾींदा वेंदव इनशाला कमु कंदा वेंदासीं सर ॻाल्हि आहे त अदीबनि ऐं दानिश्वर साहब बि लिखण वारो आहे ग़लति सही खे लिखंदो पर अदीब दानिशरनि खे गॾु खणी हलणु हिकिड़े प्लेटफॉर्म ते बिल्कुलु वॾी ॻाल्हि उहा आहे बिल्कुलु हर माण्हू सभु जेके बि सिंध जा आहिनि अदीब दानिश्वर जेके बि सभिनी जे सलाह सां सभिनी जे मशवरे सां छो जो हीउ इदारो कंहिं हिकिड़े फ़र्द जो या कंहिं ख़ानदान जो कोन्हे हीउ इदारो सिंध जो आहे सिंधी आवाम जो आहे इन करे उन में न सिर्फ़ु अदीब ऐं शाइर वग़ैरह पर हर सिंधी माण्हू खे हक़ु आहे त हिते मशवरो बि ॾिए सलाह बि ॾिए ऐं हर माण्हू जो फ़र्ज़ु आहे त हिन इदारे जे लाइ कोशिशि करे सभु गॾिजी कंदासीं सभिनी खे गॾु खणी हलंदासीं इनशाला सर मुलाज़िमनि सां तव्हांजी पहिरीं मुलाक़ात थी आहे कुझु मुलाज़िमनि सां हिकिड़ी तारीफ़ी मुलाक़ात थी हूंदी आहे कुझु मसइलनि ते बि ॻाल्हि ॿोल थी आहे न फ़िलहालु त सिर्फ़ु मसिलो जेको पघार वारो हो उन बारे में ॻाल्हि ॿोल थी आहे त उनजो इंतज़ामु कयो अथऊं इनशाला उहो थी वेंदो हिन खां पोइ पंहिंजो बोर्ड तश्कील ॾिबो उहो वेही मेंबर